गुज़िरियल 4 सालनि खां पगारूं न मिलण ख़िलाफ़ सिहत खाते ज़िले थरपारकर जा 49 निंढा मुलाज़िम प्रेस क्लब मिठी आॾो गुज़िरियल 4 ॾींहनि खां एहतिजाजी कैंप क़ाइम करे बुख हड़ताल ते वेठल आहिनि। बुख हड़ताली कैंप ते वेठलनि फ़हीम जुणेजो, माशूक राजड़, असगर रहमो, दौलत मेघवाड़, लऊं खान समो, अली नवाज़ रहमो, अलजी भील, बशीर अहमद, शौकत ऐं वकार अहमद समेत ॿियनि मुलाज़िमनि मीडिया वारनि आॾो धाईंदे चयो त अञा ताईं असांजे एहतिजाज जो कैंप नोटिस न वरितो आहे, पर गुज़िरियल ॾींहुं जॾहिं असां सिविल अस्पताल मिठी में सूबाई वज़ीर नासिर शाह आॾो एहतिजाज कयो तॾहिं हिन असांखे मसइलो हल कराइण जो दिलासो ज़रूरु ॾिनो आहे। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध ऐं हाई कोर्ट ऑफ सिंध समेत ॿियनि वास्तेदार इख़्तियारी वारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे गुज़िरियल 4 सालनि जूं पगारूं ॾेई इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मुज़ाहिरीन मूजिबि सुभाणे मिठी जे दौरे ते ईंदड़ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस आॾो बि असां एहतिजाज करे इंसाफ़ लाइ धाईंदासीं ऐं असांजो इहो एहतिजाज हक़नि जी हासिलात ताईं जारी रहंदो। हेल्थ मुलाज़िमन खे 49 हेल्थ मुलाज़िमन खे 49 हेल्थ मुलाज़िमन खे 49 हेल्थ मुलाज़िमन खे कोर्ट जे बहाल कयल मुलाज़िमन खे 2017 खां बहाल थियल 4.5 साल गुज़रण बावजूद पगार न मिलियो, उन्हनि खे खपे 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 तूं कीअं न ॾींदे, तूं कीअं न ॾींदे, तोखे ॾीणो पवंदो, तोखे ॾीणो पवंदो, तोखे ॾीणो पवंदो। साडा हक़, साडा हक़, साडा हक़, तूं कीअं न ॾींदे, तोखे ॾीणो पवंदो, तोखे ॾीणो पवंदो, तूं कीअं न ॾींदे।